मज़मून फिज़िक्स क्लास ॾहों बाब ॾहों सबक़ वठों हिस्सो ॿियो सादी मौसीक़ाई हरकत सिंपल हार्मोनिक मोशन। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार, मां आहियां सनाउल्ला महर। हिन वीडियो में जेको असां अॼु टॉपिक पढ़ंदासीं उहो आहे सादी मौसीक़ाई हरकत यानी सिंपल हार्मोनिक मोशन। तो प्यारा ॿारो, असीं पंहिंजो टॉपिक जी तरफ़ हलूं था जेको आहे सिंपल हार्मोनिक मोशन। ही असांजो सेकंड लेक्चर आहे सिंपल हार्मोनिक मोशन ते, ठीकु आहे। इन खां पहिरीं असां सिंपल हार्मोनिक मोशन जे बारे में थोरो डिस्कस कयोसीं, पर इनखे सम्झण खां पहिरीं असीं जेको आहे त ॿ मोशन सम्झासीं। हिकिड़ो हुयो असांजो पीरियडिक मोशन ऐं ॿियो हुयो असांजो वरी ऑसिलेटरी मोशन, ठीकु आहे। हाणे जेकॾहिं असां सिंपल हार्मोनिक मोशन जी ॻाल्हि कयूं त मां तव्हांखे पोएं लेक्चर में सम्झाए आयो हुउमि त हार्मोनिक जी माना आहे पीरियडिक, ठीकु आहे, यानी रिपीटेड। कोई भी मोशन जेको कंहिं इंटरवल ऑफ टाइम में रिपीट थिए या का अहिड़ी शइ जेका इंटरवल ऑफ टाइम में रिपीट थिए उनखे असां छा चवंदासीं, उनखे असां चवंदासीं जेको आहे त हार्मोनिक, ठीकु आहे, या असां उनखे पीरियडिक मोशन चवंदासीं। उनखां पोइ असां चयोसीं त जेको ऑसिलेटरी मोशन आहे उहो बि टू एंड फ्रो जेको आहे पीरियड आहे कंहिंजो पीरियडिक मोशन जो। उनखां पोइ प्यारा ॿारो, जेकॾहिं असां सिंपल हार्मोनिक मोशन जी ॻाल्हि कयूं त सिंपल हार्मोनिक मोशन जेको आहे उहो बेसिकली हिकिड़ो स्पेशल केस आहे ऑसिलेशन जो। कल्ह असां ऑसिलेटरी मोशन पढ़ियोसीं, उन में असां जेको आहे त उनखे डिटेल में सम्झण जी कोशिशि कईसीं त ऑसिलेशन छा थींदी आहे, उनजा कहिड़ा कहिड़ा टर्म्स थियनि था या उनजा कहिड़ा कहिड़ा फैक्टर्स आहिनि। उनखां बाद में या असां खणी ईअं बि चई सघूं था त जेको असांजो सिंपल हार्मोनिक मोशन आहे उहो आहे द सिंपलेस्ट केस ऑफ ऑसिलेशन, या ऑसिलेशन जो जेको आहे सिंपलेस्ट केस आहे। अक्सर ईअं बि चयो वेंदो आहे त असां जेको सिंपल हार्मोनिक मोशन खणंदा आहियूं उहो जस्ट लाइक स्ट्रेट खणंदा आहियूं, ठीकु आहे, स्ट्रेट वारो मोशन कोई हुजे, या असां उनखे लीनियर मोशन बि चऊं, ठीकु आहे। पर इहा बि असांजी ॻाल्हि ग़लति न हूंदी त वाक़ई असां हिन सिंपल हार्मोनिक मोशन खे जेको आहे त स्ट्रेट लाइन मोशन जे बेसिस ते जेको आहे त हिनखे असां स्टडी कंदा आहियूं, ठीकु आहे। अॻिते हिनखे सम्झण जी कोशिशि कंदासीं त कहिड़े नमूने सां असां जेको आहे हिनखे सिंपलेस्ट केस ऑफ ऑसिलेशन चऊं था, या जेको आहे त कहिड़े नमूने सां असां हिनखे स्ट्रेट लाइन मोशन जे बेसिस ते स्टडी कयूं था। सो प्यारा ॿारो, हींअर असीं पंहिंजे टॉपिक जी तरफ़ हलूं था जेको आहे सिंपल हार्मोनिक मोशन। सिंपल हार्मोनिक मोशन खे स्टडी करण जे लाइ ही तव्हां डायग्राम थोरो ध्यान में रखो प्यारा ॿारो, त हीउ जेको असांजो मास स्प्रिंग सिस्टम आहे, सभु कुझु जेको आहे त हिन जे बेसिस ते असां हिते डिस्कस कंदासीं, ठीकु आहे। हाणे जॾहिं बि हिते असां कंहिं पार्टिकल जी ॻाल्हि कयूं त ईअं सम्झो त हीउ जेको असांजो ब्लॉक आहे उहो मूव करे थो, हिनखे असां जेको आहे त हिते पार्टिकल जे नाले सां जेको आहे बार बार दोहराईंदासीं, ठीकु आहे। तो मिसाल जे तौर ते असां वटि हिकिड़ो पार्टिकल आहे ऐं इन पार्टिकल खे असां जेको आहे त हिन पॉइंट खां खणी वञूं था अॻिते हिन तरफ़, यानी हीउ असांजो जेको ब्लॉक आहे, ब्लॉक हिन स्प्रिंग सां हिते अटैच आहे ऐं उन खां बाद में असां हिन ब्लॉक खे हीअं अॻिते मूव कराए वियासीं कंहिं हद ताईं, कंहिं पॉइंट ताईं हिनखे असां डिस्प्लेस कयो आहे। हाणे हिन पॉइंट तां, जंहिं पॉइंट तां असां हिनखे जेको आहे त डिस्प्लेस करायो आहे, इनखे असां चऊं था मीन पोज़ीशन, ठीकु आहे। ऐं जंहिं पॉइंट ते खणी विया आहियूं, ठीकु आहे, जंहिं पॉइंट ताईं मैक्सिमम डिस्प्लेसमेंट कवर करायो आहे, इन पॉइंट खे असां चवंदासीं एक्सट्रीम पॉइंट, ठीकु आहे। हिन पॉइंट खे मां नालो ॾिनो आहे एक्सट्रीम पॉइंट 1, ठीकु आहे। उनखां बाद में प्यारा ॿारो, हाणे जॾहिं असां हिन पार्टिकल खे हिन एक्सट्रीम पॉइंट ताईं खणी वेंदासीं त हीउ छा कंदो, हीउ पंहिंजी मीन पोज़ीशन जे तरफ़ वञण जी कोशिशि कंदो, ठीकु आहे। हाणे मीन पोज़ीशन ते वञण जी कोशिशि छो थो करे, त इन जो मतिलबु इहो थियो त कोई न कोई फोर्स आहे जेको हिनखे उन पंहिंजी मीन पोज़ीशन या इक्विलिब्रियम पोज़ीशन ते वञण जे लाइ जेको आहे फोर्स करे थो, ठीकु आहे, माना अप्लाई थिए थो कोई न कोई फोर्स जेको हिनखे पंहिंजी मीन पोज़ीशन जे तरफ़ वञण ते मजबूर करे थो, ठीकु आहे। उनखां बाद में जेकॾहिं हिन जी असां मोशन जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त हितां जॾहिं हिन मीन पोज़ीशन खां असां हिन ऑब्जेक्ट खे या हिन पार्टिकल खे हिन एक्सट्रीम पोज़ीशन ताईं खणी वियासीं, त हाणे हिते जेका आहे उनजी वेलासिटी छा थींदी। अगरि हिन जे वेलासिटी जी असां ॻाल्हि कयूं त हिन जी वेलासिटी जेका आहे हिन एक्सट्रीम पोज़ीशन ते 0 थींदी। छाजे करे, त जॾहिं असां हिन मीन पोज़ीशन तां पार्टिकल खे खयोंसीं ऐं हिन पॉइंट ते पुॼायोसीं त हिन पॉइंट ते पार्टिकल असांजो जेको आहे उहो बिल्कुलु रेस्ट वारी हालत में आहे। अगरि जेकॾहिं असां कंहिं पींघ जी ॻाल्हि कयूं त पींघ में बि असां छा कंदा आहियूं त हिकिड़े पॉइंट ते जेको आहे असां
कंहिं ॿार खे खणी करे पुॼाईंदा आहियूं ऐं उन खां पोइ उन पॉइंट तां वरी जॾहिं छॾींदा आहियूं त हू अॻिते पंहिंजे पोइते जेको आहे त लोॾा खाईंदो वधंदो आहे। ठीकु आहे, उहा जंहिं मैक्सिमम पॉइंट तां असां उन ॿार खे छॾींदा आहियूं या उन पींघ खे छॾींदा आहियूं, उहा जेका पॉइंट आहे उन पॉइंट ते उन जेको आहे पार्टिकल जी या उन पींघ जी जेका आहे वेलासिटी छा हूंदी, ज़ीरो हूंदी, यानी उहा उन पॉइंट ते छा आहे, रेस्ट वारी हालत में आहे। त अहिड़े नमूने सां अगरि जेकॾहिं असां फर्दर डिस्कस कयूं त जेका असांजी मीन पोज़ीशन आहे इन पॉइंट ते जेको डिस्प्लेसमेंट थींदो उहो छा थींदो, उहो ज़ीरो थींदो आहे। ठीकु आहे, यानी हिन पॉइंट ते जेकॾहिं असांजो पार्टिकल मौजूदु आहे त हिते असांजो डिस्प्लेसमेंट कुझु बि कवर नथो थिए। ठीकु आहे, हाणे डिस्प्लेसमेंट खे असां जेको आहे हिते एक्स सां था शो कयूं। उन खां बाद में हाणे जेकॾहिं असां जेको आहे फोर्स जी ॻाल्हि कयूं त फोर्स जेको आहे हिन ऑब्जेक्ट ते या हिन पॉइंट हिन पार्टिकल ते कहिड़े तरफ़ थो लॻे, उहो टुवर्ड्स द मीन पोज़ीशन, ऐं जंहिं तरफ़ फोर्स हूंदो उन ई तरफ़ असांजी एक्सलेशन बि एक्ट कंदी आहे। ठीकु आहे, लॻंदी आहे। इन जो मतिलबु छा थियो त हाणे एक्सलेशन जो जेको एक्सलेशन जी जेका डायरेक्शन आहे उहा कहिड़ी आहे, उहा बि टुवर्ड्स द मीन पोज़ीशन आहे। ठीकु आहे, अगरि जेकॾहिं एक्सलेशन जी डायरेक्शन टुवर्ड्स द मीन पोज़ीशन आहे त पोइ हिते जेका असांजी वेलासिटी आहे उहा छा थींदी, उहा इंक्रीज़ थींदी या डिक्रीज़ थींदी। ठीकु आहे, हाणे हिते छा थींदो त हिते असांजी जेका वेलासिटी आहे प्यारा ॿारो टुवर्ड्स द मीन पोज़ीशन उहा असांजी इंक्रीज़ थींदी। इहा पॉइंट ज़हन में रखी छॾिजो त जॾहिं असांजो कोई पार्टिकल एक्सट्रीम पोज़ीशन खां टुवर्ड्स द मीन पोज़ीशन ईंदो त उते जेका वेलासिटी आहे ऑब्जेक्ट जी उते छा थी थिए, उहा असांजी इंक्रीज़ थी थिए। ठीकु आहे, हिन एक्सट्रीम पोज़ीशन खां असांजी जेका एक्सलेशन जी डायरेक्शन आहे उहा काॾे आहे, उहा आहे असांजी वरी टुवर्ड्स द मीन पोज़ीशन। उन खां बाद में प्यारा ॿारो हाणे जेकॾहिं असां फोर्स जी ॻाल्हि कयूं त हिन पॉइंट ते यानी हिन जेको आहे मीन पोज़ीशन ते फोर्स असांजो छा थींदो, फोर्स बि हिते असांजो ज़ीरो थी वेंदो। जॾहिं असांजो डिस्प्लेसमेंट ज़ीरो आहे त फोर्स बि छा थींदो, ज़ीरो थींदो, यानी फोर्स इज़ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट। ठीकु आहे, त अहिड़े नमूने सां जॾहिं फोर्स असांजो ज़ीरो आहे त हिते एक्सलेशन बि असांजी ज़ीरो थी वेंदी। ठीकु आहे, इन जो मतिलबु छा थियो त एक्सट्रीम पॉइंट ते जेका वेलासिटी आहे उहा छा आहे, ज़ीरो आहे, पर एक्सलेशन असांजी मैक्सिमम आहे। ऐं मीन पॉइंट ते छा थो थिए, असांजो फोर्स ज़ीरो थो थी वञे। फोर्स जॾहिं ज़ीरो थी वेंदो त एक्सलेशन बि ऑटोमेटिक ज़ीरो थी वेंदी। जॾहिं एक्सलेशन ज़ीरो थी वई प्यारा ॿारो त हाणे हिते छा थो थिए, हिते वरी असांजी जेका वेलासिटी आहे उहा असांजी मैक्सिमम थी वेंदी। हाणे हिन मिसाल जे तरफ़ हली करे असां सम्झण जी कोशिशि कयूं था त हीउ जेको ऑब्जेक्ट आहे असां हिन पॉइंट ते पुॼायोसीं। हिन पॉइंट ते जॾहिं हिन ऑब्जेक्ट खे पुॼाए करे छॾियोसीं त छा इहो वापसि अची करे हिन पॉइंट ते बीहंदो, न, काॾे वेंदो, हीउ वापसि जेको आहे त हिन स्प्रिंग जे तरफ़ वेंदो हलियो। त अहिड़े ई नमूने सां हाणे हिन मीन पॉइंट ते जेको आहे हीउ ऑब्जेक्ट रुकंदो न, छाजे करे, वेलासिटी जे करे। ठीकु आहे, छो त वेलासिटी इन जी छा आहे, टुवर्ड्स द मीन पोज़ीशन मैक्सिमम आहे। अहिड़े नमूने सां हीउ ऑब्जेक्ट काॾे वेंदो, हीउ वरी अॻिते हीअं मूव करे वेंदो। जॾहिं अॻिते मूव कंदो त कंहिं हिकिड़ी ख़ासि पॉइंट ताईं मूव करे वेंदो, उन खां पोइ उन पॉइंट ते हीउ रुकंदो, स्टॉप थींदो। हाणे उहा पॉइंट जंहिं पॉइंट ते स्टॉप थींदो त उन तरफ़ वरी हिन जी उहा असां काउंट कंदासीं एक्सट्रीम पॉइंट बी। ठीकु आहे, यानी हीउ हिन जी वरी स्टॉप थींदो। हाणे उहा पॉइंट जंहिं पॉइंट ते स्टॉप थींदो त उन तरफ़ वरी हिन जी उहा असां काउंट कंदासीं एक्सट्रीम पॉइंट बी। ठीकु आहे, यानी हीउ हिन जी वरी एक्सट्रीम पॉइंट 2 आहे। उन खां बाद में छा थो थिए प्यारा ॿारो, जॾहिं ही हिन एक्सट्रीम पॉइंट 2 ते असांजो ऑब्जेक्ट पुॻो त छा थींदो, साॻिए नमूने सां हिते वेलासिटी ज़ीरो थी वेंदी। जॾहिं वेलासिटी ज़ीरो थी वेंदी त उन खां पोइ हिन पॉइंट खां वरी ऑब्जेक्ट ते असांजो कोई न कोई फोर्स लॻंदो जेको वापसि हिन खे वरी पंहिंजी मीन पोज़ीशन जी तरफ़ जेको आहे त आणण जी कोशिशि कंदो। हाणे जॾहिं फोर्स हिन तरफ़ लॻे थो त इन जो मतिलबु छा थियो त एक्सलेशन बि असांजी हिन ई तरफ़ लॻंदी। हाणे हिते वरी हिकिड़ी ॿी ॻाल्हि असां सम्झंदासीं त ॾिसो प्यारा ॿारो, त जेको असांजो डिस्प्लेसमेंट आहे उहो जॾहिं मीन पोज़ीशन खां अॻिते थो वञे, मीन पोज़ीशन खां असां डिस्प्लेसमेंट कवर था करायूं त डिस्प्लेसमेंट ऐं वरी एक्सलेशन जी जेका पाण में रिलेशन आहे उहा इनवर्स थी वञे। ठीकु आहे, हाणे डिस्प्लेसमेंट हीअं थो कवर थिए ऐं एक्सलेशन जी जेका डायरेक्शन आहे उहा टुवर्ड द मीन पोज़ीशन आहे। ऐं हिन तरफ़ जेकॾहिं ॾिसूं त डिस्प्लेसमेंट असांजो कहिड़ी तरफ़ आहे, एक्सट्रीम पोज़ीशन ते, ऐं उन खां पोइ जेका एक्सलेशन आहे उहा टुवर्ड्स द मीन पोज़ीशन ते आहे। ठीकु आहे, त अहिड़े नमूने सां हाणे इहो जेको पार्टिकल जी मूवमेंट आहे, ठीकु आहे, अॻिते पोइते थियणु, इन मोशन खे असां छा था चऊं, ऑसिलेटिव मोशन था चऊं। ठीकु आहे, जेको असां पोएं क्लास में बि डिस्कस करे आया हुआसीं। हिते असां कुझु हिन खे डिटेल में सम्झण जी कोशिशि कईसीं ऐं हीउ असांजो जेको आहे त सिंपल हार्मोनिक मोशन आहे। हाणे इन खे असां जेको आहे त कहिड़े नमूने सां लिखी सघूं था, तो प्यारा ॿारो,
अकॉर्डिंग टू हुक्स लॉ, जीअं त असां क्लास 9th में डिस्कस करे आया आहियूं, ठीकु आहे। तो अगरि जेकॾहिं तव्हांखे हुक्स लॉ जे बारे में ख़बर न आहे प्यारा ॿारो, त क्लास 9th जो ही जेको आहे लेक्चर ॾिसो, तव्हांखे इनशाला हुक्स लॉ जे बारे में ख़बर पइजी वेंदी त हुक्स लॉ छा थींदो आहे, ठीकु आहे। जेकॾहिं पढ़ी आया हो त सुठी ॻाल्हि आहे। तो अकॉर्डिंग टू हुक्स लॉ असांखे ख़बर आहे त f इज़ इक्वल टू माइनस के एक्स, ठीकु आहे। त हीअ असांजो जेको आहे हुक्स लॉ जो फॉर्मूलो आहे, जेको असां क्लास 9th में जेको आहे त डिस्कस करे आयासीं ऐं ही ड्रा बि कयो आहे, ठीकु आहे। हाणे हिते जेका नेगेटिव साइन आहे, नेगेटिव साइन कंहिंखे थी शो करे, उहा करे थी जेको आहे त रिस्टोरिंग फोर्स खे। हाणे रिस्टोरिंग फोर्स असांजो कहिड़ो आहे, मिसाल तौर ते जेकॾहिं असां पार्टिकल खे हिन पॉइंट ते यानी एक्सट्रीम पॉइंट ते खणी था वञूं, त साॻियो फोर्स आहे जेको लॻे थो हिन पार्टिकल ते, ऐं उनखे जेको आहे पंहिंजी मेन पोज़ीशन जे तरफ़ वापसि आणे थो, ठीकु आहे। हाणे इहो फोर्स जेको इन पार्टिकल खे पंहिंजी मेन पोज़ीशन जे तरफ़ आणे थो, इहो असांजो छा आहे, इहो असांजो रिस्टोरिंग फोर्स आहे, ठीकु आहे। ऐं इन रिस्टोरिंग फोर्स खे हिते असां जेको आहे इन जी डायरेक्शन खे, इनखे असां हिते नेगेटिव साइन सां छो था कयूं, ठीकु आहे। सो उन खां बाद में जेकॾहिं असां अॻिते रहूं अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ, त हिते असां फोर्स खे एम ए सां शो करे सघूं था, त अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ फोर्स इज इक्वल टू एम ए मास इनटू एक्सेलरेशन। उन खां बाद में जेकॾहिं असां हितां कांस्टेंट टर्म कढण जी कोशिशि कयूं, त असां वटि हिते ॿ कांस्टेंट टर्म थी सघनि था। हिकु के छा आहे, असांजो स्प्रिंग कांस्टेंट आहे। उन खां पोइ एम मास ऑफ द ब्लॉक आहे। इहे ॿई असांजा कांस्टेंट टर्म आहिनि, ठीकु आहे। हाणे एम खे असां हेॾे खणी ईंदासीं त हीअ असांजो जेको आहे त डिवाइड में हली वेंदो, ऐं हिते असांजो जेका इक्वेशन ठही वेंदी उहा ठही वेंदी एक्सेलरेशन इज इक्वल टू माइनस के अपॉन एम इंटू एक्स, ठीकु आहे। ऐं एक्स छा आहे प्यारा ॿारो, एक्स असांजो डिस्प्लेसमेंट आहे, ठीकु आहे, जेको असांजो मेन पोज़ीशन खां एक्सट्रीम पोज़ीशन ताईं जेको आहे कवर थिए थो, या एक्सट्रीम पोज़ीशन खां टुवर्ड्स द मेन पोज़ीशन ताईं वरी असांजो रीगेन थिए थो, ठीकु आहे। तो अहिड़े नमूने सां अगरि जेकॾहिं हिते असां हिन ॿिनि कांस्टेंट टर्म खे जेको आहे त हिन तरीक़े सां लिखण जी कोशिशि कयूं त लिखी सघूं था, त असां वटि के ऐं एम जेको आहे उहे ॿई छा आहिनि, कांस्टेंट आहिनि। उन खां पोइ छा कंदा आहियूं, हाणे हिते जेकॾहिं असां कांस्टेंट वरी हिते ख़तमु कयूं त हिते छा कंदासीं, हिते असां प्रोपोर्शनल जी निशानी ॾींदासीं, त असां वटि हिन क़िस्म जी हीअ इक्वेशन ठही वेंदी त एक्सलेशन इज़ अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द माइनस एक्स। हीअ जेका इक्वेशन आहे प्यारा ॿारो, इहा आहे असांजी सिंपल हार्मोनिक मोशन जी इक्वेशन, यानी एक्सेलेशन जी जेका एक्सेलेशन ऐं उन खां पोइ जेको डिस्प्लेसमेंट आहे उहे पाण में डायरेक्टली प्रोपोर्शनल आहिनि। पर हिकिड़ी ॻाल्हि हिते असांखे सम्झणु घुरिजे त हीअ जेका नेगेटिव साइन आहे इहा शो करे थी डायरेक्शन ऑफ एक्स, यानी डायरेक्शन कंहिंजी डिस्प्लेसमेंट जी। जेकॾहिं हाणे हिते असां सम्झूं त जेकॾहिं असांजो डिस्प्लेसमेंट पॉज़िटिव आहे त एक्सेलेशन जी डायरेक्शन हुनजो उबतड़ आहे। अगरि जेकॾहिं असांजो डिस्प्लेसमेंट जी डायरेक्शन हिन तरफ़ आहे त वरी एक्सेलेशन जी डायरेक्शन हुनजो उबतड़ आहे, ठीकु आहे। त हाणे इन जो मतिलबु छा थियो, त एक्सेलेशन ऐं उन खां पोइ डिस्प्लेसमेंट जी जेका डायरेक्शन आहे उहा हिक ॿिए जे इनवर्स आहे, ठीकु आहे। तो हीअ इक्वेशन असांजी जेका आहे उहा शो करे थी कंहिंखे, सिंपल हार्मोनिक मोशन खे। हिन इक्वेशन जे तहत अगरि जेकॾहिं असां हाणे सिंपल हार्मोनिक मोशन जी डेफिनेशन खे ॾिसूं त डेफिनेशन असां कीअं लिखंदासीं, उन लाइ चवे थो व्हेन एन ऑब्जेक्ट ऑसिलेट्स अबाउट अ फिक्स्ड पोजीशन इट्स एक्सेलेरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स डिस्प्लेसमेंट एंड is directed towards the mean position. This type of motion is called simple harmonic motion, ठीकु आहे। त पहिरियों असां हिन एग्जांपल खे सम्झण जी कोशिशि कईसीं, ठीकु आहे। उन खां बाद में असां हिते जेको आहे त डेफिनेशन लिखीसीं, ठीकु आहे। हाणे डेफिनेशन में बि साॻी ॻाल्हि थो करे, चए थो जॾहिं कोई ऑब्जेक्ट ओसिलेट करे, ठीकु आहे, टू एंड फ्रो मोशन करे कंहिं में पंहिंजी जेको आहे त मेन पोज़ीशन ते, उन फिक्स पोज़ीशन ते, पोइ उन में छा थो थिए, उनजी जेका एक्सेलेरेशन आहे उहा कंहिंसां तालुक रखे थी, डिस्प्लेसमेंट सां, ठीकु आहे। ऐं उन एक्सेलेरेशन जी जेका डायरेक्शन आहे उहा किथे आहे, उहा आहे असांजी टुवर्ड्स द मेन पोज़ीशन, ठीकु आहे प्यारा ॿारो। त अहिड़े नमूने सां हिते असां सम्झोसीं सिंपल हार्मोनिक मोशन असांजो छा थींदो आहे ऐं उनजी इक्वेशन कहिड़ी हूंदी आहे। उन खां पोइ ॿ वेरी इंपॉर्टेंट पॉइंट मां तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि कंदुमि प्यारा ॿारो, त हिनखे तव्हां नोट डाउन करे छॾियो त जेके बि असांजा ऑसिलेटरी मोशन थींदा आहिनि उहे सभई असांजा जेके आहिनि त सिंपल हार्मोनिक मोशन न थींदा आहिनि। त हिते पॉइंट नोट कयो, ऑल ऑसिलेटरी मोशंस आर नॉट सिंपल हार्मोनिक मोशंस। उन खां पोइ नेक्स्ट पॉइंट आहे असांजी, चए थो ऑल सिंपल हार्मोनिक मोशंस आर ऑसिलेटरी मोशंस, यानी जेके बि असांजा सिंपल हार्मोनिक मोशन थींदा उहे असांजा ऑसिलेटरी मोशन थी सघनि था, पर सभई जेके ऑसिलेटरी मोशन आहिनि उहे असांजा सिंपल हार्मोनिक मोशन नथा थी सघनि, ठीकु आहे प्यारा ॿारो। तो प्यारा ॿारो, मूंखे उमेदु आहे त तव्हांखे हीउ टॉपिक बि जेको आहे त बहितर नमूने सां सम्झ में अची वेंदो। तो अॼु जो लेक्चर हिते असां ख़तमु था कयूं। इनशाला नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं
अल्लाह हाफ़िज़।